पिशावर ज़िले मटियाली जे NA 216 जे उम्मीदवार बशीर अहमद मेमण ऐं न्यू सैदाबाद PS 56 जे उम्मीदवार नसीर अहमद मेमण इलेक्शन वर्क तेज़ करे छॾी। यूसी फतेह मोहम्मद शाह जे ॻोठ माड़ी मोहम्मद ख़ान जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत गुल मोहम्मद ख़ासकिली शाहिद हुसैन ख़ासकिली जे तरफ़ां रखियल प्रोग्रामनि में शिरकत। NA 216 जे उम्मीदवार बशीर अहमद मेमण ऐं PS 56 जे उम्मीदवार नसीर अहमद मेमण ख़िताब कंदे चयो त नून लीग हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं 8 फेबरवरी ते इलेक्शन आहे। ॿई ठपा शींहं ते हणी नून लीग खे कामयाब कंदा, जंहिंमें सैयद अब्बास शाह, अरबाब ख़ासकिली, वकास ख़ासकिली, वकार ख़ासकिली ऐं आसपास जे ॻोठाणनि शिरकत करे यकीन ॾियारियो त इंशाअल्लाह ॿई ठपा शींहं ते हणी 8 फेबरवरी ते बशीर मेमण ऐं नसीर मेमण खे कामयाब कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।